गुल्ली ओ गुल्ली तोरो एडिया अल्लाह तू एडी सोनिया जण भित ते बूटो छापियो पियो आ तुंहिंजो नक ते एडो सुहिणो आ जण थालीअ में कच्चो ज़ैतून पियो आ ऐं तुंहिंजूं अखियूं बस कर घणी तारीफ़ न कर त किथे मां मगरूर न थी पवां ऐं ॿुध त घटि तूं बि नहीं परे खां पधरो ई जीअं तारनि में चंडा मिठाण में कंडा न ॼण ॼञ में मीरासी वेठो आहे कबूतरनि में कां वेठो आहे ऐं माण्हुनि में बिलो वेठो आहे मियाऊ ख़बरदार बिली मूंखे बिलो न चवंदी कर छो त मां चङनि भलनि खे बिलो थींदे ॾिठो आहे बिली तो में त मुंहिंजो साव आहे तोखां सवाइ त मुंहिंजो जीवन तबाह आहे हेॾो मुंहिंजो तोसां प्यार आहे पोइ बि माण्हू चवनि था त गुल्लू थियो तुंहिंजे लाइ ख्वार आहे हाणे ॿोहारो तुंहिंजे लाइ तयार आहे वठ कमु करे वठ जल्दी कर गुल्ली मुंहिंजी सुहिणी गुल्ली हाणे तूं बि मूंखां कमु कराईंदीअ न गुलण मां छा कयां मां मजबूर आहियां न जेकॾहिं तोखां कमु नथी करायां त अम्मा ऐं बाबे जो सम्झ न ॻाल्हि खे बस मजबूर आ घर जाटो मजबूर आ भले केॾो बि कंधार हुजे अंगण बुहारा तुंहिंजो वाटूं निहारिया ओ यार सजन हाय अंगण बुहारा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दाजू मने हीअ थई सेठ धनु मश्करनि जे ॻोठ जो सफ़ा वॾो बात संभाले ॻाल्हाए ज़बान आहे चम जी कंहिं न कम जी ऐं मुंहिंजो मक़सदु आहे त ॻोठ जो सफ़ा वॾो मुड़ुसु अरे हाणे मथो न खाओ गिला खोर कंहिं जाइ जा मुंहिंजो नालो अथव धनु धोबी अहिड़ी हणंदोसांव गोभी जो घर बि हिते कोन ईंदो सेठ साहिब असां तुंहिंजा कन भराया अधे जो मतिलबु आहे त अवां जूं अखियूं खोलण आया आहियूं पर छा कयूं कॾहिं कॾहिं वात मां सचु निकिरी थो वञे अवां हलिया विया आहियो शहर हवालीअ जी मैट्रिक पास करण न त इहो किसो त मां तव्हांखे अॻ में ई ॿुधाए छॾियां सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।